औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंशाअल्लाह अज़्ज़ा वजल अॼु नमाज़ जे अंदरि फ़राइज़ सिखंदासीं। नमाज़ जे अंदरि 7 फ़राइज़ आहिनि। नंबर पहिरियों आहे तकबीर तहरीमा। तकबीर तहरीमा मां मुराद लफ़्ज़ अल्लाहु अकबर चवणु। नंबर 2 आहे क़याम। क़याम जो मतिलबु आहे सिधो थी बीहणु, हथ गोॾनि ताईं जीअं न पिया अचनि, ऐं पूरो क़याम उहो आहे त सिधो थी बीहे मां। क़याम एतिरी देरि ताईं आहे जेतिरी देरि ताईं क़िराअत फ़र्ज़ु आहे। नंबर 3 आहे क़िराअत। क़िराअत उहा आहे त सभु अख़र मख़ारज सां अदा कया वञनि, जो हर अख़र ॿिए खां वाज़िह तौरु नुमाया थी वञे। क़िराअत असांखे एतिरी घटि में घटि करणु घुरिजे जीअं 3 आयतूं हुजनि। जीअं सूरत कौसर आहे, जहाँ हिकु वॾी आयत जेका 3 आयतनि जे बराबरि हुजे। नंबर 4 आहे रुकू। रुकू एतिरो झुकण जो हथ वधाए त गोॾनि ताईं पहुची वञनि, उहो रुकू जो अदना दर्जो आहे, ऐं पूरो ई त पुठी सिधी विछाइजे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान अज़मत निशान आहे, अल्लाह बाने जे उन नमाज़ ॾांहुं नज़र नथो फ़रमाए जंहिं में रुकू ऐं सजदनि जे विच में पुठी सिधी न करे। नंबर 5 आहे सजदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़मत निशान आहे त मूंखे हुकुम थियो त 7 हॾियुनि ते सजदो करियां, पेशानी, 2 हथ, 2 गोॾा ऐं 2 पेर, ऐं उहो हुकुम थियो त कपिड़ा ऐं वार न समेटना। हर रकात में 2 भेरो सजदो करणु फ़र्ज़ु आहे। सजदे में पेशानी ॼमाइणु ज़रूरी आहे। ॼमाइण जी माना उहा आहे त ज़मीन जी सख़्ती महसूस थिए। जॾहिं ईअं ई सजदो कयो जो पेशानी न ॼमाए त सजदो न थियो। कंहिं नरम शइ, मिसाल तौरु गाह, जीअं बाग़ जे सावक, कप या क़ालीन वग़ैरह ते सजदो कयो त जेकॾहिं पेशानी ॼमाई याने एतिरो दॿाई वञे जो पोइ दॿाइण सां न दॿिजे त सजदो थी वेंदो, न त न। अॼुकल्ह मस्जिदुनि में कारपेट विछाइण जो रवाजु पइजी वियो आहे, बल्कि जंहिं हंध ते त कारपेट जे हेठां वरी फोम बि विछाईंदा आहिनि। कारपेट ते सजदो करणु वक़्तु उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे त पेशानी चङी तरह ॼमाई वञे, न त नमाज़ न थींदी, ऐं नेक जी हॾी ज़ोर सां न लॻी त नमाज़ मक़रूअ तहरीमी वाजिबुल अदा याने वराए पाइणु वाजिबु आहे। स्प्रिंग वारे गधे ते पेशानी खूब ॼमाए न सघिबी, तंहिं करे नमाज़ न थींदी। नंबर 6 आहे क़ाइदा अख़ीराई, याने नमाज़ जूं रकातूं पूरियूं करण खां पोइ एतिरी देरि ताईं विहण जो पूरो तशद्दुद याने पूरो अतहियात रसूल ताईं पढ़ी सघिजे फ़र्ज़ु आहे। नंबर 7 आहे ख़ुरूज बिस्मिल्लाहि, याने क़ाइदा अख़ीरा खां पोइ सलाम या ॻाल्हि ॿोल्हि वग़ैरह को अहिड़ो कमु ॼाणी वाणी करणु जेको नमाज़ खां अलॻि करे छॾे, पर सलाम खां अलावा को ॿियो कमु ॼाणी वाणी कयो वियो त नमाज़ वाजिबुल अदा थींदी, ऐं जेकॾहिं बिना इरादे को अहिड़ो कमु कयो वियो त नमाज़ बातिल थी वेंदी। इहा नमाज़ जा फ़राइज़, जेकॾहिं इन मां को बि हिकु रहिजी वियो त असांजी नमाज़ न थींदी। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अचे, लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा, ऐं असांजे इस्लामिक चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे कंदा, जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों पहुचे।